3500 क़बल मसीह का सिंध जा उहे माण्हू जिन जो गुज़ारो पोखी ते आहे उहे जागीरदारी निज़ाम में रहंदा पिया आया आहिनि। बहिराणी में रहंदड़ माण्हुनि जी अक्सरियत मुसलमाननि जी आहे। सिंध जो माशरो जागीरदारो हुअण सबबि उते घणो करे फ्यूडल चीफ सिंधुअ जो पाणी विरहाईंदो रहियो। इहो कैनालनि जी मरमत कराईंदो रहियो। सालियानो वाहन ऐं कैनालनि जी मरमत कराईंदो रहियो। समूरनि आबादगारनि में बराबरी जी बुनियाद ते पाणी जी विर्छ कंदो रहियो। अमन अमान कायम कंदो रहियो ऐं उहे जिन अमन अमान में रुखनो विधो थे उन्हनि खे सज़ाऊं ॾियण जो अख्तियार पिण ज़िमेदारनि वटि हो। बहिराड़ी जी ज़मीन में रोज़ जा मामलात पिण ज़िमेदारनि जे कंट्रोल में रहिया। कैनाल ते हिकु या हिकु खां वधीक ज़िमेदार पोखी कंदा रहिया आहिनि। उन्हनि ज़िमेदारनि खे हक़ीक़त में हुकूमती अख्तियार पिण हासिल रहिया आहिनि। अहिड़नि ज़िमेदारनि खे सिविल गवर्नर जा अख्तियार पिण हासिल रहिया आहिनि। हू फौजी चीफ ऐं इंसाफ़ फराहम करण सां गॾोगॾु ज़रई ज़मीन जी पैदावार ते 50% वसूलियूं पिण कंदो रहंदो आहे। उन खां सवाइ हू हिकु पुलिस सरबराह जी हैसियत में ॾोहारनि ते ॾंड पिण विझंदो रहियो आहे। उन सां गॾु हू रोज़मर्रा जा मसइला पिण उकलाईंदो रहियो आहे। उन जी हैसियत हिकु नंढे बादशाह जहिड़ी रही आहे। हू असल में मक़ामी बादशाह आहे जेको वॾे बादशाह अॻियां जवाबदार हो। सिंध में घणो करे अख्तियार उन्हनि ज़िमेदारनि जे हथ वस रहिया। बरतानवी हमलेआवरनि उन निज़ाम खे ज़िमेदारी जो नालो ॾिनो। सिंध जी ॿाहिराड़ियुनि जी मैशियत इन करे बि पंहिंजे पेरनि ते बीठल रही आहे छाकाणि त ॿाहिराड़ियूं खोराक मेवा भाॼियूं गोश्त मुख़्तलिफ़ रेशा जिन में ॿास उन कप ऐं सणी पिण शामिल आहिनि। उन खां सवाइ खीर मां मखण पिण मुख्य ज़रियो रहियो आहे जेको खाधे जी तेल भाॼियुनि ऐं ॿिनि ज़रूरत जे कमनि में इस्तेमालु थींदो रहियो आहे। उन खां सवाइ जानवरनि जो चारण पिण जझी मिक़दार में मौजूदु आहे। उहो बि ॾिठो वियो आहे त काठ खां सवाइ ॿारण लाइ तवानाई जा केतिरा ई ज़रिया पिण मक़ामी रहिया आहिनि। असां वटि ज़रई मैदान में एनिमल हस्बेंड्री ऐं फिशरीज़ जहिड़ियूं सनतूं पिण वधंदियूं वेझंदियूं रहियूं आहिनि। लोह ऐं आसाइश वारनि इस्मनि खां सवाइ वरले शयूं ॿाहिरियूं घुरायूं वयूं आहिनि जेके शयूं आसाइश ॾींदियूं रहियूं आहिनि। उहे इस्म घणो करे मक़ामी ज़िमेदार बादशाह संदन सलाहकार ऐं वॾा घराणा इस्तेमालु कंदा रहिया। आम माण्हुनि इम्पोर्ट थियल शयूं कतब न पिए आंदियूं। आम माण्हू सिर्फ़ु लोह जा चाकू छुरियूं ऐं हर ॿाहिरां घुराईंदा रहिया आहिनि। सुई पिण वाहिद लोह जो धातु आहे जेको अमीर ऐं ग़रीब जे फ़र्क़ खां सवाइ इस्तेमालु कई वञे थी ऐं उहे अमीरनि तोड़े ग़रीबनि जे घर में कतब अचे थी। सिंध जी मैशियत पंहिंजनि पेरनि ते बीठल ऐं पंहिंजी मदद पाइण तहत रही आहे। सिंध जेके शयूं एक्सपोर्ट कंदी रही आहे उन्हनि में टेक्सटाइल चांवर दालियूं गोश्त ऐं खीर शामिल आहिनि। उन्हनि खां सवाइ जानवरनि जूं खलूं ऐं छोड़ा पिण एक्सपोर्ट थींदा रहिया आहिनि। पाणी ऐं ॿिनि वसीलनि जी सिरिश्तनि में ख़ामियुनि सबबि कॾहिं कॾहिं ॾुकार पिण मुंहुं कढंदो रहियो आहे। मूसीक़ी शाइरी ऐं सैर सफ़र शहरनि तोड़े ॿाहिराड़ी में तफ़रीह जो मुख्य ज़रियो रहिया आहिनि। ज़रई पैदावार ते दारोमदार रखण सबबि ॿाहिराड़ियूं ई ताक़त जो मर्कज़ रहियूं आहिनि। ॿाहिराड़ियुनि जा ज़िमेदार हुकूमती मशीनरी जा अहम थंभा रहिया आहिनि। जेकॾहिं ओलह जे माशरे वारे मयार खे साम्हूं रखियो वञे त असीं ज़वाल जो शिकार आहियूं, पर जेकॾहिं असां वटि घुर्बल पाणी हुजे त पोइ ख़ुशहाल थी सघूं था। ॿाहिराणनि में रहंदड़ ज़िमेदारनि मक़ामी आबादी खे इंतहाई ज़ालिमाने अंदाज़ में पंहिंजे कंट्रोल में रखियो। हुन माशरे में वॾे पैमाने ते ज़ुल्म पिण कंदा रहिया। हू विरहाङे खां अॻु माशरे में आम माण्हुनि सां ख़राब वर्ताव करण बदिरां चोरनि नफ़ेखोरनि अगवा कंदड़ ऐं औरतुनि खे भॼाईंदड़नि ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि वग़ैरह ख़िलाफ़ कार्रवाइयूं कंदा रहिया आहिनि। कन हालतनि में हू माशरे में सलामती खे यकीनी बनाइण लाइ अहम क़दम खणंदा रहिया। साॻी तरह हू हारियुनि खां जेको हिसो वसूल कंदा रहिया आहिनि उन जे ज़रिए शाहाणी ज़िंदगी पिण गुज़ारींदा रहिया। कॾहिं कॾहिं हुननि हारियुनि सां धोखेबाज़ी करे पिण पाण ख़ुशि रखियो आहे। ॿाहिराड़ी जा माण्हू शहरनि लाइ हिजरत करण खे सुठो सवण न सम्झंदा आहिनि। मुसलमाननि जी भेट में सिंधी हिंदू कारोबारी तबिको परे परे ताईं कारोबार कंदो रहियो आहे। इहो 1947 ताईं न सिर्फ़ सिंध पर भारत में पिण सरगर्म अमल ॾिसण में आयो आहे। ॿाहिराड़ी में रहण करे हू पंहिंजनि ॿारनि खे नंढनि वॾनि शहरनि में तालीम ॾियारींदा रहिया ऐं पंहिंजी औलाद ते जोगी रक़म ख़र्च कंदा रहिया। शहरनि में क़ाइम बोर्डिंग स्कूलनि में ख़र्च कंदा रहिया। हू खेनि ट्यूशन फीयूं ऐं रिहाइश लाइ पिण रक़म फराहम कंदा रहिया। ॿार जी रिहाइश ऐं खुराक ते ख़र्च थींदड़ रक़म पिण घर जे ख़र्चे जो हिसो समझी वेंदी हुई।
ज़रई मईशत घणो बोझ बर्दाश्त करे नथी सघे ऐं इहो ई सबब आहे जो ॿाहिराणियूं तालीम जी मैदान में पसमांदा रहियूं। 1920 ताईं इहा ॻाल्हि महसूस कई पई वञे त सिंध जी ॿाहिराणियुनि में तालीम जूं सहूलियतूं न हुअण सबबि पसमांदगी आम आहे। इहा पसमांदगी एरीगेशन निज़ाम जे करे पिण हुई। ॿोॾ जा ॾींहं जेके जून खां सितंबर महीने वारा हूंदा आहिनि, उन्हनि दौरान ज़मीनदारनि खे वधीक पाणी फराहम कयो वेंदो हो, जॾहिं त बाक़ी सॼो साल ज़मीन आबाद करण लाइ पाणी जो जोॻो मिक़दार पिण न हूंदो हो। पाणी जी इहा फिराहमी पिण हिक करे न रही आहे। 2 खां 5 सालनि जे विच में हिकु भेरो फसल सुठो थींदो, उन जो सबबु पाणी जी खोट रही आहे। ॿाहिराणियुनि में कमज़ोर मईशत खे गुरबत जो सबबु सम्झो वेंदो हो त सिर्फ़ आम माण्हू ऐं नंढा ज़मीनदार, पर कॾहिं कॾहिं त वॾा ज़मीनदार पिण माली मुश्किलातनि जो शिकार थींदा रहिया। उहे पंहिंजनि ॿारनि खे एसी ताईं जो ॻोठ जे स्कूल में बि मोकिले न थे सघिया ऐं उन सां गॾु शहरनि में पढ़ंदड़ ॿार पिण वापसि घुराया वेंदा हुआ। ॿाहिराणियुनि जे माण्हुनि जो दलील हो त जेकॾहिं संदन ॿार सरकारी ज़मीन मां जानवरनि लाइ गाह करे अचे थो त तालीम खां संदसि इहो कमु बहितर आहे, छाकाणि त हुन मां खेनि फ़ाइदो थिए थो। ऐं ॿाहिराणियुनि में पसमांदगी जो हिकिड़ो सबबु इहा सोच पिण रही आहे।